अस्सलाम वालेकुम मेहराब टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। विच ओभर जी जंग 9 ॾींहं में दाख़िल, अमेरिका ऐं इसराइल जा हमला तेज़। ईरान पारां 200 अमरीकी फ़ौजी मारण जी दावा। तेहरान, अस्फहान ऐं ॿियनि शहरनि मथां अमेरिका ऐं इसराइल जी बमबारी, वधीक 8 ॼणा शहीद। अमरीकी मीडिया जो चवणु आहे त ईरान मथां ताज़नि हमलनि में फ़ौजी अड्डनि, मिसाइल लॉन्चरनि ऐं पासदारनि इनकलाब जे ठिकाणनि खे निशानो बणायो वियो। ईरान अमरीकी दावाउनि जी तरदीद कंदे चयो आहे त अमेरिका ऐं इसराइल पारां शहरी आबादी मथां बम किराया विया आहिनि। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान में अहिड़ो सदर चाहियूं था जेको मुल्क खे जंग तरफ़ न वठी वञे। जंग खां पोइ ईरान जो नक्शो शायदि अहिड़ो नज़र न अचे जहिड़ो हिन वक़्तु आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त अमेरिका ईरान सां कंहिं बि मुआहिदे या सेटलमेंट जे लाइ ॻोल्हा में नाहे। नथा चाहियूं त कुर्द फोर्सिस ईरान में दाख़िल थिए। रूस तरफ़ां ईरान जी मदद जा के बि सबूत न मिलिया आहिनि। चीन ईरान मथां हमला रोकण जो मुतालबो करे छॾियो। परॾेही वज़ीर वांग ई चयो आहे त जंग थियण ई न घुर्जे। हां, ताक़त जो इस्तेमाल मसइले जो हल न आहे। ईरान में हुकूमत जी तब्दीली जे मंसूबे खे मक़बूलियत न मिलंदी। चीनी परॾेही वज़ीर वधीक चयो आहे त जंग खे पकड़जण खां रोकियो वञे ऐं वॾनि मुल्कनि खे उन में तामीरी किरदारु अदा करणु घुर्जे।